आहिनि जे एच। अंग्रेज़ी ॿोलीअ जा ॿ अखर जे एच सिंधी ज़बान जे हिकु अखर जे झिरकीअ जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह झंग, झिरकी। के एच अंग्रेज़ी ज़बान जा ॿ अखर के एच सिंधी ज़बान जे ॿिनि अखरनि खे खचर ऐं खे खट जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह सां ख़ालिद, ख़ालिक, ख़ादिम। खीर, खोखर, खोहड़ो। पी एच अंग्रेज़ी ज़बान जा ॿ अखर पी एच सिंधी ज़बान जे हिकु अखर फ़े फीथे जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह फणी, फीथो, फुहारो। अंग्रेज़ी लफ़्ज़नि में जिते पी एच इस्तेमालु थियल हूंदी आहे उन पी एच खे असां फानूशे जे आवाज़ में पढ़ंदासीं, यानी फ़े जी आवाज़ में पढ़ंदासीं। फ़ोन, फ़ोनो, फ़ोटो, फ़ोटोग्राफ़ी। एस एच अंग्रेज़ी ज़बान जा ॿ अखर एस एच सिंधी ज़बान जे हिकु अखर शीन जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह शेर, शमन, शबीर। टी एच अंग्रेज़ी ज़बान जा ॿ अखर टी एच सिंधी ज़बान जे ॿिनि अखरनि टे ठूठ ऐं थे थेले जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह ठारल, ठिकर, ठारो वहाण। थर, थूहर, थूम। सी डबल एच अंग्रेज़ी ज़बान जा टे अखर सी ऐं डबल एच सिंधी ज़बान जे हिकु अखर छटीह जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जहिड़ी तरह शतल, शुटल, शंशर। अंग्रेज़ी ॿोलीअ जे 26 सिंगल अखरनि सां सिंधी ॿोलीअ जा असां 38 अखर इस्तेमालु करे आयासीं। अंग्रेज़ी ॿोलीअ जे 10 डबल अखरनि सां असां सिंधी ॿोलीअ जा 14 अखर इस्तेमालु करे आयासीं। हाणे असां ॿिन्ही दर्जनि खे जमो कंदासीं त इहे असांखे जेको नंबर मिलंदो उहो 52। यानी हाणे असांजी जेकी सिंधी ॿोलीअ जी अल्फ़ाबेट आहे उहा पूरी थी वई। हाणे असां अंग्रेज़ी ॿोलीअ जे 26 अखरनि ऐं कुझु डबल अखरनि जी मदद सां सिंधी ॿोलीअ जा 52 अखर इस्तेमालु करे चुका आहियूं। जज़ाकल्ला।